लिखे तो अस्सलाम वालेकुम शेख ज़ुबैर मां दोस्तन जे कुल्ले सां मिलाए कम आयो आहियां। मुसीबत जे वक़्त में अॻ में मां बीठो हूंदो आहियां ऐं मां हर चङायूं मदद भी कयूं, फिर भी मूंखे उन जाइ ते अहमियत इज़त न मिलंदी आहे। मां छा कयां भाउ ज़ुबैर? वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह वबरकातहू। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे, जंहिं जाइ ते तुंहिंजी इज़त न आहे, वैल्यू न आहे, सभ खां पहिरियों पंहिंजे हिन गीची जा बटण खोल ऐं अंदरि झाती पाए ॾिस त मूं में कहिड़ो फॉल्ट आहे। रवैया पकड़, पंहिंजा ॻाल्हाइण जा लहजा पकड़। इहे उन माण्हू सां हालत थींदी आहे कंहिंसां हिकु जल्दबाज़ करण वारो जल्दी में अचे करे सभ जा राज़ ॿुधंदो, वरी हिते हुते राज़ फाश बि कंदो। ॿियो गुस्सेबाज़ इंसान थोरी ॻाल्हि ते संगत में काविड़जी वेंदो। इहो उनजो वैल्यू उन संगत में टके जो न रहंदो आहे। हिन ॿ पॉइंट जे करे थो वठां। कहिड़ी? हिकु जल्दबाज़ी में अची पंहिंजा बि राज़ ॾेई वेंदो, हिन उन्हनि जा बि राज़ तलाश करे वेंदो, वरी उहो चापलूसन वांगुरु हिते हुते पेश बि कंदो आहे। भले पोइ तूं माण्हुनि खे लख लुटाए, करोड़ लुटाए, इज़त न हूंदी। इहे ॿ आदतुनि मां जेकॾहिं हिकिड़ी आदत बि अथई त इहे ख़तमु कर। जवान जी औलाद जेकॾहिं तुंहिंजो ज़िंदगी जो मुस्तक़बिल सेट न थी वञे त रब जी ज़ात जो कसम मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां, मुंहिंजी सिसीअ ते छुरी रखी तूं अल्लाह अकबर करे छॾ। इहे ॿ पाण मां आदतियूं कढ। जेकॾहिं कुल्ले सां बि मिलाए संगत सां पेश थिए थो, उन्हनि खे मुश्किल घड़ी में सहारो ॾिए थो, उन्हनि जे हर ॾुखे वक़्त में कमु आयो आहे, फिर बि तुंहिंजो वैल्यू कोन्हे, नज़रअंदाज़ था कनी, फिर बि तोखे तकलीफ़ ऐं अज़ियत छो त पंहिंजे गिरेबान में जाती तूं पाए ॾिसंदो न आहे त मुंहिंजा रवैया लहजा कहिड़ा आहिनि। अॻिला उहे फ़ोटो कापी त नथा करे वापसि ॾियनि तोखे। इहे ॿ पॉइंट तो में जा हूंदी ज़रूरु न हुजनि। मां त चवां थो ग़लति ॻाल्हि त कोन थो कयां। एॾी ॾिस न, अॼु हिन दजाली दौर में केरु आहे ई न जेको कंहिंसां भलाई करे, को कंहिंसां महिरबानी करे। तूं हेॾियूं भलायूं बि करे, महिरबानी बि करे, फिर बि तोखे तकलीफ़ ऐं अज़ियत थी मिले त पोइ तूं थर्ड क्लास टके जी बि औकात पंहिंजी न रखाई थी उन्हनि जी आॾो। बाबा वैल्यू पंहिंजो न विञायो उन्हनि जाइनि ते जिते तव्हांजी इज़त न हुजे। उते ॾिसो न, हिकु त तव्हांजी उन्हनि खां बग़ैर सरदी बि न आहे, वरी उन्हनि जी दाऊं ॾींदा, उन्हनि जा ई सूरता ॿुधाईंदा। मां जा लफ़्ज़ हक़ सच जा हूंदा। भले तुंहिंजी दिलि आज़ारी ते नो प्रॉब्लम, मूंखे हक़ सच तो ताणी पेश करणो आहे। तुंहिंजे सदके ॿिया दोस्त बि ॿुधंदा, थी सघे त मथां उहो बि फॉल्ट पाण मां कढ। मुंहिंजो कमु आहे अॻिले इंसान खे गाइड करणु। तूं गाइड ॾिस न बाबा। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। हे हिकु असां वटि जरासीम पैदा थी वियो आहे, जरासीम, जेको इंसान ॿियनि में ॾिसी उहो पाण में बि रखंदो आहे। वरी अॻिलनि खे ॾेखार जे लाइ अॻिलनि जा एॾा कम करे वेंदो, ॾेखार जे करे। थोरी वरी तव्हांखे साम्हूं वारा तारीफ़ कंदनि त ए यार हे माशाल्लाह जवान अथई, हे भलो अथई, हे हूअं अथई। अलाह जो कसम हुते 1000 रुपया विञाइण पवंदे न त तूं 5000 विञाए ॾे। तव्हां इन्हनि जे चेहरनि था चेहरा बि लाहियो न। तव्हां थोरी ख़ामोशी अख़्तियार कयो। ख़ामोशी में तव्हांखे माण्हुनि जा चेहरा साफ़ नज़र ईंदा। घणे ॻाल्हाइण वारो इंसान पंहिंजो वैल्यू तबाह ऐं बर्बाद करे छॾींदो आहे। यादि रखिजे ऐं जवान जी औलाद, हिन लेक्चर ते अमल कर।